अस्सलामुअलैकुम अयाज लतीफ बलीजो साहब। वालेकुम सलाम है ना। अच्छा बलीजो साहब, कौमी कॉन्फ्रेंस दौरान जो ठेरा मंजूर थो उनमें मुतालबो किया तो पीपी सरकार के हटाए निगरान सेटअप कायम किया वने उन सेटअप दे दी चूंडू कराई वने अवान छा मौक़िफ़ आहे हवाले सां। हिन ॾिसो असीं ॿ ॻाल्हियूं वाज़े कयूं। हिकिड़ो त ही जेका सिंध बचायो इतिहाद ठहियो आहे उनजो बुनियादी मक़सदु हो त हैदराबाद ऐं कराची जी मालिकी सिंधी माण्हुनि वटि रहणु खपे। उहे सिंध जो हिसो आहिनि। तक़सीम जी का साज़िश बर्दाश्त न कबी। जंहिंजे करे इनजे उन मैंडेट खे बरक़रार रखणु खपे। उन में तब्दीली न आणणु खपे। पहिरीं ॻाल्हि त हीअ जेका कॉन्फ्रेंस थी इहा हिकिड़ो सुठो अमल हुई ऐं सुठी पेशरफ़्त हुई, पर हिन में जेके दावतूं ॾिनियूं हुयूं उनजे हवाले सां थोरो सभिनी दोस्तनि सां कंसल्ट कजे आहे। जेकॾहिं हिकिड़ी पार्टी तरफ़ां कॉन्फ्रेंस हुई त पोइ जेको वणे सो घुराइजे, पर जेकॾहिं सॼी सिंध बचायो कमेटी तरफ़ां कॉन्फ्रेंस हुई त पोइ कंहिंखे दावत ॾिजनि। उन में सिंध बचायो कमेटी जे सभिनी कंपोनेंट पार्टीज़ खां सलाह मसलत थियणु खपंदी। ख़ुसूसन जेको बैकग्राउंड में अलायंस मौजूदु आहे सपना उनजी पार्टीज़ SUP अवामी तहरीक सिंध तरक़ी पसंद पार्टी सां ऐं जस्कम सां इन्हनि चईन ऐं जीअं सिंध तहरीक सां त घटि में घटि कंसल्ट कजे आहे 5 पार्टियुनि सां। तंहिंजे करे इन में जेके कुझु दोस्त आया जेके मुशर्रफ जे दौर में हुआ या जिन जे हवाले सिंध जे माण्हुनि खे कुझु रिज़र्वेशन अथनि उन्हनि खे इनवाइट करण खां अॻु में ॿियनि कंपोनेंट पार्टीज़ खे एतमाद ते वठिजे। हाणे जेसि ताईं करारदादुनि जो तालुक़ु आहे त इन में करारदाद न चकरा ॻोठ जे हवाले सां का वाज़े करारदाद आई न इहा का वाज़े करारदाद आई त गुज़िरियल 2 रातिनि खां जीअं सिंध जे नौजवाननि खे सिंधी माण्हुनि खे सिंधी पुलिस ऑफिसर्स खे ॻोल्हे दहशतगर्द नथा मारियो पियो वञे उनजे हवाले सां वाज़े मौक़ुफ़ ऐं उन में जेके हुकूमती इत्तेहादी धुरियूं मुलविस आहिनि उन्हनि जे हवाले सां वाज़े निशानदेही ॻाल्हि थी उहा थियणु खपंदी। ऐं जेसि ताईं तालुक़ु आहे निगरान हुकूमत जो त सिंध जूं कुझु धुरियूं कुझु वक़्त खां निगरान हुकूमत जो मुतालबो बि कनि। ऐं सम्झां थो त इहो मुतालबो संदन पंहिंजी पार्टी पोज़ीशन आहे, उन्हनि खे जेको वणे सो अख़्तियार कनि, पर कंहिं गॾियल प्लेटफॉर्म तां इन क़िस्म जो मुतालबो तॾहिं अचिजे आहे तॾहिं जॾहिं उन्हनि कॉन्फ्रेंस में मौजूदु समूरनि पार्टीज़ खे इन ते कंसेंसस डेवलप कजे आहे। अवामी तहरीक जो स्टैंड इहो आहे त सिंध में जेका बि तब्दीली अचे उहा पंहिंजे घुर्बल वक़्त ते अचे ऐं वोट ज़रिए अचे। जेकॾहिं सॼे पाकिस्तान में वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं इन नतीजे ते पहुचनि थियूं त उन्हनि जो मुद्दो ख़तमु करे नयूं चूंडूं अनाउंस कजनि ऐं क़ौमी ऐं सूबाई असेंबली जो चूंडूं अनाउंस थियनि त असीं वोट जे बैलेट ज़रिए पीपल्स पार्टी जे ग़लति पॉलिसियुनि उन्हनि जे सिंध दुश्मन रवैयनि माण्हुनि खे ॿोड़ण माण्हुनि जा क़तल उन्हनि जो हिसाब किताब वोट ज़रिए थियणु खपे। पर सॼे पाकिस्तान में हुकूमतूं बरक़रार हुजनि ऐं सिंध में असेंबली तोड़े छॾिजे, डिज़ोल्यूशन ऑफ असेंबली थिए, उनजे हवाले सां असीं असेंबली डिज़ॉल्व करण जे कंहिं बि निगरान हुकूमत करण जे मुतालबे खे अवामी तहरीक हिन स्टेज ते सपोर्ट नथी करे। असीं सम्झूं था त इहा करारदाद अवामी तहरीक ऐं सिंध जे केतिरनि धुरनि जी तर्जुमानी नथी करे, इन खे पेश न करणु खपंदो हो ॿियनि सां सलाह मसलत खां सवाइ। अच्छा अयाज लतीफ बलीजो साहब, कॉन्फ्रेंस दौरान लाज़मी तौर समूरियुनि धुरियुनि जी राय सां ठेरा तयारु कयो वेंदो या वरी वोटिंग ज़रिए ठेरा मंज़ूर थियो हूंदो? पोइ जेकॾहिं अवां लातलखी जो इज़हार करे पिया त छा इहो मामिलो कॉन्फ्रेंस जे मुंतज़मिन ॾांहुं उथारियो वियो आहे? ॾिसो, कॉन्फ्रेंस में असांजे 4 रुकनी भरपूर वफ़्त जी नुमाइंदगी हुई। असांजो सीनियर वाइस प्रेसिडेंट अब्दुल कादर रांटो, असांजो अनवर सुमरो साहब, असगर मलिक साहब ऐं एडवोकेट वसंत थरी ऐं मज़हर राहू जो कराची जो ऐं मनान शेख साहब 6 रुकनी असांजो वफ़्त हुते मौजूदु हो। उन वफ़्त सां इन करारदाद जे हवाले सां कंसल्ट न कयो वियो। जीअं बशीर कुरैशी साहब जो ऐं सफदर सरकी जो मूंखे ॿुधण में आयो आहे ऐं यूसुफ मस्ती ख़ान वग़ैरह जो त उन्हनि सां शायदि कंसल्ट कयो वियो आहे न, पर अवामी तहरीक जे जेके वफ़्त हुते मौजूदु हुआ डेलीगेट्स हुआ उन्हनि सां कंसल्ट न कयो वियो। तंहिंजे करे मुंहिंजो चवणु हीअ आहे त जॾहिं कंहिं कॉन्फ्रेंस या कंहिं तंज़ीम जो या कंहिं इतिहाद जो को मैंडेट आहे न उन खां ॿाहिरि न निकिरबो आहे। उहो मैंडेट आहे सिंध जे विरासत जे ख़िलाफ़ दीवार बंजण, कमशरी निज़ाम, हैदराबाद ऐं कराची जी मालिकी। उन खां सवाइ जेके इज़ाफ़ी ॻाल्हियूं हुयूं उन्हनि लाइ वरी को ॿियो प्लेटफॉर्म चूंडिजे आहे। उन प्लेटफॉर्म तां भले जेके वणे सो दोस्त ॻाल्हियूं कनि, पर हिते असांखे बुनियादी तौर कराची जे सिंधियुनि खे तहफ़ुज़ ॾियणु, उन्हनि ते थींदड़ दहशतगर्द हमलनि जी मुखालफ़त जी ॻाल्हि करणी उहा कान थी। तंहिंजे करे इहा करारदाद असांखे कंसल्ट करण खां सवाइ पेश कई वई आहे। पर उनजे बावजूदि असीं इहो न चाहींदासीं त इन करारदाद खे जवाज़ बनाए सिंध जे क़ौम परस्तनि जे इतिहाद में का दराड़ विझिजे ऐं इनखे को वॾो इशू बनाइजे। ऐं सम्झां थो जेकॾहिं इहा ॻाल्हि पाण जलाल महमूद शाह साहिब ताईं ऐं ॿियनि शाह मोहम्मद शाह ऐं ॿियनि दोस्तनि सां अफ़वाम तफ़हीम ज़रिए रखूं त उन्हनि खे क़ाइल करे सघूं था त इन ॻाल्हि खे करारदाद खे वापसि वठिजे या इन ते एम्फेसाइज़ न कजे, पर इनखे को इशू बनाए सॼे इतिहाद ऐं सिंधी माण्हुनि जे गॾु थींदड़ मौक़ुफ़ खे डिस्टर्ब न करणु खपे। उन में का रुकावट न बणिजे, के अहिड़ियूं शयूं तारपेडो न करणु खपनि त सॼी जॉइंट जेका स्ट्रगल आहे ऐं कलेक्टिव जेको स्पिरिट आहे सो के नंढड़ी भुल ऐं नंढड़ी चुक जे करे डिस्टर्ब थी वञे। जी वॾी वॾी महिरबानी आहे अयाज लतीफ बलीजो साहब केतिरी सघनि लाइ।